FI हैदराबाद सखर मोटरवे मेगा करप्शन केस जो दायरो वधाए छॾियो। नौशेरे फिरोज जे अॻूणे DC तशफीन आलम जी घरवारी अरफा ज़िया बि जांच में शामिल। FI तशफीन आलम, अरफा ज़िया, रहमतुल्लाह सोलंकी, असगर जतोई, सिंध बैंक जे मैनेजर मुख्तियार चांडियो, तपेदार ठारू खान, अता हुसैन ऐं ज़ीशान जा अकाउंट मंजमंद करण लाइ समूरनि बैंक खे ख़त लिखी छॾियो। जवाबदारनि जे अकाउंट में पियल रक़म, थियल ट्रांज़ेक्शन ऐं लाकर्स जा तफ़सील बि फौरी तौर फराहम करण जी हिदायत। सखर हैदराबाद मोटरवे में अरबे रुपयनि जी करप्शन बाद रिथा रोलड़े जो शिकार थी वई। मोटरवे वारे मंसूबे जी पीड़ जो पत्थर रखण वारी तकरीब मुलतवी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो सखर जो रिथल दौरो मुलतवी करे छॾियो। IBA सखर में वज़ीर आज़म जी आमद जे सिलसिले में तयारियूं बि मुकमिल कई वयूं हुयूं। ज़रियनि मूजिबि मोटरवे जी तामीर लाइ ज़मीन जी ख़रीदारी में वफ़ाक़ी हुकूमत पारां ॾिनल रक़म में नौशेरो फिरोज ऐं मटियारी ज़िले में थियल अरबे रुपयनि जी करप्शन सबबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ तक़रीब में न आयो। करप्शन मुल्की पाड़ुनि खे खोखलो करे तबाही जो सबबि बणिजंदी आहे। नून लीग जे दौर में करप्शन जी शरह घटिती, जंहिंजे शायदि ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मुल्क जी तरक्की ऐं ख़ुशहाली में करप्शन वॾी रंडक आहे। करप्शन जे ख़ात्मे लाइ समूरनि धुरिन खे गॾिजी रोड मैप ॾियण जी ज़रूरत आहे। करप्शन जे ख़ात्मे लाइ अॼु आलमी ॾींहुं मल्हाए पियो वञे। सिंध सेक्रेटरिएट, कराची खां आर्ट काउंसिल ताईं जागृता रैली। सूबाई वज़ीर नासिर शाह, वकार मेहदी, डायरेक्टर शहजाद फज़ुल अब्बासी ऐं ॿियनि जी शिरकत। नासिर शाह चयो त मोटरवे स्कैंडल जी जांच जारी आहे। सियासी माण्हुनि जे मुलज़ हुजण जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। एंटी करप्शन चेयरमैन चयो त मोटरवे स्कैंडल नौशेरो फिरोज ऐं मटियारी लाइ जोड़ियल JITs अञा ताईं जांच मुकमिल नाहे कई। नैब कानून में तरमीम सां वाइट कॉलर करप्शन पकड़ नामुमकिन थी वई आहे। कानून जी हुक्मरानी लाइ सभिनी खे किरदारु अदा करणो पवंदो। लाहौर में तकरीब खे ख़िताब कंदे PTI चेयरमैन इमरान खान चयो त अशराफिया करप्शन करे पैसो ॿाहिरि खणी वञे थी। करप्शन जे ख़ात्मे ताईं मुल्क खुशहाल न थींदो। पाकिस्तान जी साख खे नुक़सान पहुचाइण लाइ इमरान, वज़ीर आज़म शहबाज शरीफ समेत मुखालफ़त ते कूड़ा इल्ज़ाम मढ़िया। डेली मेल पारां मामले खां पोइ इमरान खान ऐं शहज़ाद अकबर मुल्क जे अवाम खां माफ़ी वठनि। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त इमरान खान हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं करण बदिरां असेंबलियूं टोड़े नवाज़ शरीफ जी वापसी ते आजा लाइ तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। पंजाब में PTI खे भरपूर शिरकत ॾींदासीं। सुप्रीम कोर्ट नए रिकॉर्ड मुआहदे खे कानूनी करार ॾेई छॾियो। चीफ जस्टिस जी सरबराही में क़ाइम बेंच सदारती रिफरेंस ते राय ॾेई छॾी। अदालत पंहिंजी राय में चयो आहे त नए रिकॉर्ड मुआहदे में का बि गैर कानूनी शइ साम्हूं न आई। चूंडियल नुमाइंदनि बि को एतिराज़ नाहे वारियो। सूबाई मादनियात बाबति कानून में तरमीम करे सघनि था। कंपनी ख़ातिरी कराई आहे त मुआहदे तहत मज़दूरनि जे हक़नि जो बि मुकमिल ख़्यालु रखियो वेंदो। को बि मुल्क आइन ऐं कानून खां सवाइ नथो हली सघे। असांखे मुल्की मुइशत खे मज़बूत करण जी ज़रूरत आहे। कोयटिया बार खे ख़िताब कंदे PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त दाख़िली तौर ते कमज़ोर हूंदासीं त दुश्मन फ़ाइदो हासिल करण जी कोशिश कंदो। मुइशत खे मज़बूत करणो पवंदो। बलूचिस्तान हाई कोर्ट PTI सेनेटर आज़म सवाती ख़िलाफ़ सूबे में दाख़िल सब FIRs ख़त्म करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत आज़म सवाती जे पुट पारां दाख़िल करायल दरख़्वास्त ते हुकुम जारी कयो। आज़म सवाती ख़िलाफ़ कुचलाक, हब ऐं ज़ोब समेत बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 5 केस दाख़िल हुआ। सिंध हुकूमत बि आज़म सवाती ख़िलाफ़ सिंध में दाख़िल केसनि बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। सिंध हुकूमत प्रोसिक्यूटर जनरल ऐं IG सिंध खे नोटिस जारी करे छॾिया। लाहौर हाई कोर्ट रमज़ान शुगर मिल्स के NOC जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत मिल्स के NOC जारी न करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधायो।
बिल्स इंतजामिया दरख्वास्त में ॼाणायो हो त क्रैशिंग सीज़न शुरू थी चुकी है। एक्साइज खातो सियासी बुनियादनि ते एनओसी जारी न करे रहियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट नून लीग ऐं पीपुल्स पार्टी जी फंडिंग बाबत केस जल्दी ॿुधण वारी पीटीआई जी दरख्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर करे वरिती। चीफ जस्टिस आमिर फारूक पारां दाख़िल दरख्वास्त सियारे जी मोकलुनि बाद मुक़रर करण जी हिदायत। पीटीआई अॻवान फरूक हबीब दरख्वास्त दाख़िल कराई हुई। मंसूराबाद जे लाखड़ा कोल माइनर में मज़दूरनि जे ॿिनि ग्रुपनि में झेड़ो। एक मजदूर मारिजी वियो, 2 ज़ख़्मी, लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। टर्की में दर्सी किताब कबाड़ी खे विकिरो करण वारे मामले जो तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह नोटिस वरितो। डायरेक्टर एजुकेशन प्राइमरी खे मामले जी जांच करे 2 ॾींहनि अंदरि रिपोर्ट ॾियण जो हुकुम। KTN न्यूज़ ते ख़बरूं हलण बाद सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जी टीम टर्की पहुची मामले जी जांच शुरू करे छॾी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धार रोड हादसनि में 2 ॼणा फौत, 5 ज़ख़्मी। शाहपुर चाकर वेझो नवाबशाह रोड ते तेज़ रफ़्तार कार बीठल रूलर सां टकराइजी वई। सांगड़ वासी सईद बिरोई फौत, 3 ॼणा गड़ती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल मुंतकिल। सांगड़ वेझो तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल कल्टी, नारी ज़रीना पठान फौत, संदसि भाउ ज़ख़्मी थी पियो, अस्पताल मुंतकिल। कराची जे गवर्नर हाउस ॿाहिरियां बीठल कार चोरी। चोर गवर्नर हाउस जे ॿाहिरियां बीठल कार चोरी करे विया। आर्टिलरी मैदान थाणे ते केस दाख़िल। बाण सैदाबाद वरसां सिंधु दरिया जे LS बचा बंद खे लॻल कट 4 महीना गुज़रण बावजूद बंद न थी सघिया। ॻोठ करमपुर ऐं भरपासे में लॻल 4 कट बंद न थियण सबबि अवाम खे ॾुखियायूं। आपाची अमले मंछर ढंढ जो बोड वारो पाणी सिंधु दरिया में निकाल करण लाइ 3 हंधनि ते कट लॻाया हुआ। कट बंद न थियण सबबि टल्टी ऐं करमपुर समेत 30 खां वधीक ॻोठनि जो सेवण सां ज़मीनी राब्तो कटियल। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण ते आरज़ी तौर ज़मीन सां राब्तो ठाहे छॾियो। दरिया खान मरी बरसां वहशी पुट सां पीउ क़तल। घरू अणबड़नि तां जवाबदार अब्दुल रहीम खासकेली कुहाड़ियूं हणी पंहिंजे पीउ अब्दुल खासकेली खे क़तल कयो। तलार बरसां ज़मीनी तकरार तां क़तल कयल औरत जे केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तार न थिया। वारसन जो एहतजाज। मक़तूल नाज़िया माछी जे वारसन MPA मीर अलहबख्श टालपुर जे पुट मीर इमरान समेत 3 जवाबदारनि जे गिरफ़्तारी लाइ रैली कढी। मीर इमरान टालपुर, राजा मुमताज़ ख्वाजा ऐं इमरान उर्फ पप्पी ख्वाजा खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। हाला बरसां नौजवान जो लाश ॻोठाणनि बचा बंद बरसां नौजवान जो लाश ॾिसण बाद अस्पताल मुंतकिल कयो। सुञाणप अयाज़ माशी तौर कई वई। बलूचिस्तान जे शहर ओस्ता मोहम्मद जो पट फीडर केनाल में पानी खोट खिलाफ पीपुल्स पार्टी जी रैली। सिंध बलूचिस्तान ऐं बॉर्डर ते टायरनि खे बाहियूं, रोड ब्लॉक, ट्रैफिक मुअतल। ऐं मुल्तान टेस्ट मैच जे पहिरीं इनिंग में पाकिस्तानी बॉलर्स इंग्लिश बैटर्स खे पिच ते बीहण न ॾिनो। इंग्लिश टीम 281 रन्सुनि ते ऑल आउट थी वई। पहिरीं टेस्ट मैच खेॾंदड़ इब्रार अहमद 7 विकेट्स वरितियूं। ज़ाहिद महमूद भट्टी 3 रांदीगरनि खे आउट कयो। इब्रार अहमद पहिरीं टेस्ट में 7 विकेट्स वठी दुनिया जो 22हों बॉलर बणिजी वियो। मंझंदि जी मानी खां पहिरीं 5 विकेट्स वठंदड़ पहिरियों पाकिस्तानी बॉलर बणिजी वियो। पहिरीं इनिंग में पाकिस्तान जी बैटिंग जारी।